बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मा, यानी मूंखे छा वधाए, रब वधाए मूंखे इल्म में। ऐं रब्बि ज़िदना इल्मा चवंदा आहियूं असां त रब वधाए असांखे इल्म में। सॉरी, ही क़ुर जी आयत में न आहे, क़ुर जी आयत ही आहे सॼे हथ ते। बहरहाल, इंशाअल्लाह ताला अॼु सिखंदासीं सूरह आले इमरान, हुनजो रुकू नंबर 17। आयतूं थींदियूं 156 खां 171 ताईं। इन में टे चार अहम टॉपिक्स आहिनि तमामु। ऐं ख़ासि तौर ते असां जॾहिं ॿुधंदा आहियूं त हिकिड़ो इहो टॉपिक ईंदो जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाईंदा आहिनि ख़ुतबनि में जुमे जो, त नबी के जूं डीटियूं कहिड़ियूं आहिनि जेको अलाह सां क़ुर पाक में ॿुधायूं आहिनि, उहो बि ॾिसंदासीं। हिन में टे चार टॉपिक त कोन पिया लिखी सघजनि, पर हिकिड़ी वॾी अहम टॉपिक आहे जेको असांखे उन ते गौर करणु खपे, तदबुर करणु खपे। अलाह पाक चए थो पियो त मूं मोमिननि ते अहसान कयो आहे। कहिड़ो अहसान कयो अथई? आहे त सभु अहसान आहे, अलाह पाक जो सभु नेमतूं अहसान ई त आहिनि, पर अलाह पाक ख़ासि ज़िक्र कयो आहे हिकिड़ी। ठीकु, उहो ॾिसंदासीं इंशा अल्लाह ताला। ऐं ही क्विज़ में बि आयो हुयो, सूरह आले इमरान में 200 आयतूं आहिनि, कुल रुकू आहिनि 20। 20 मां असां माना 16 रुकू मुकमिल करे चुका आहियूं। अॼु असां कंदासीं इंशा अल्लाह ताला रुकू नंबर 17 मुकमिल। पर छो जो हिन में आयतूं आहिनि 156 खां, माना सम्झो 10 खां मथे आहिनि न, त जेको गुज़िरियल क्लास थियो हुयो कैनेडा में, उन में असां 164 ताईं 10 आयतूं करे सघियासीं, मुकमिल पूरी न करे सघियासीं, बल्कि 8 आयतूं। त इनशाला ॾिसूं था अॼु केतिरो मुकमिल थिए थो पियो। हाणे पहिरियों हलूं था आयत नंबर 156 ते। असांजो इहा प्रैक्टिस रही आहे त कुझु थोरी तिलावत कंदा आहियूं, उन खां पोइ उन जी माना ते वेंदा आहियूं। पर अॼु हिकिड़े ॿिए तरीक़े सां हिनखे सिखूं था 156 खे। उहो इहो आहे त तव्हांखे हिते कुझु लफ़्ज़ ॿुधायूं था, कुझु हुनजो बैकग्राउंड ॾिजे थो पियो, त तव्हां जॾहिं आयत पढ़बी, असांजो साईं वाहिद साहिबु हूंदो या आदि सुफ़िया जेके पढ़ंदा हुनखे तिलावत कंदा, त तव्हां हुननि खे सम्झिबो, ॾिसो त तव्हां लफ़्ज़ कीअं था सम्झो। ठीकु, पहिरीं ॻाल्हि इहा त इहा आयत शुरू थींदी, उन में अलाह जो ख़िताबु आहे। ख़िताबु माना माण्हू कंहिंखे ॻाल्हि कंदो आहे न, अलाह पाक कंहिंसां ॻाल्हाए थो। कंहिंसां थो ॻाल्हाए, कंहिंखे थो चवे? मोमिननि खे। हाणे तव्हां ॿुधायो त अहिड़ा लफ़्ज़ कहिड़ा हूंदा जॾहिं अलाह साईं ॻाल्हाईंदो आहे? मोमिननि खे ख़िताबु हूंदा क़ुर पाक में, त छा हूंदो? असां खोड़ दफ़ा पढ़ी आया आहियूं। या इहो लज़ीन आमनू, काफ़िरनि खे हूंदो या इहो लज़ीन कफ़रू। अहिड़े नमूने सां न, या इहो इंसान, इंसाननि खे मुखातिबु थींदो जॾहिं। ही मुखातिबु कंहिंखे? अलाह पाक मोमिननि खे आहे। नोट कजो इहा ॻाल्हि। उन खां पोइ चवे छा थो अलाह? त न थियो मुनाफ़िन वांगुरु। माना अलाह पाक हिकिड़ी शइ जे लाइ मना थो करे त ईअं न थियो। त मना जे लाइ असां वटि छा लफ़्ज़ ईंदो आहे? हिकिड़ो ईंदो आहे ला, ऐं हुनखे असां ला छा चवंदा आहियूं? ना हीअ चवंदा आहियूं, ना हीअ माना न कर वारी ला। इहा ला हिन में इहा ईंदी। ठीकु आहे। हाणे मोमिननि खे चए थो त तव्हां कंहिं वांगुरु न थियो, मुनाफ़िकनि वांगुरु न थियो। भई मुनाफ़िकनि वांगुरु जो न थियो त मुनाफ़िकनि जी कहिड़ी ॻाल्हि ई जेका अलाह पाक खे पसंदि न आई आहे, जो मोमिननि खे चवे थो उन्हनि वांगुरु न थियो? छा आहे त मुनाफ़िकनि चयो हो जंग उहद जे मौक़े ते, ऐं मौक़े ते ईअं चइजे त जॾहिं जंग उहद थी, ऐं उते तव्हांखे ख़बर आहे त पहिरियों फतह थी, पोइ शिकस्त थी। शिकस्त खां पोइ जॾहिं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, वापसि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वापसि तशरीफ़ फरमा थिया मदीना मुनव्वरा में, या जेके ज़ख़्मी थियल हुया साहब सगुरा, उहे बि वापसि पहुता। ऐं उन खां अलावा जेके बॉडीज़ हुयूं शहीदनि जूं, उहे पुतियूं। त केॾो माना हक़ीक़त इहा आहे, वॾो ग़म जो पहाड़ हुयो, तमामु ग़मगीनी हालत हुई। उन वक़्तु मुनाफ़िकनि छा चयो आहे? कालू माना उन्हनि चयो, कंहिं मुनाफ़िकनि। नोट कजो। ठीकु, हाणे छा चयो ऐं कंहिंखे चयो, इहो आयत में सिखंदासीं। ठीकु आहे।
इहो थियो बैकग्राउंड। हाणे ही जबले माना हिकिड़ो इहो जेका जंग उहद आहे, इहा थी जबल उहद वटि। ऐं असांखे ख़बर आहे, असां ज़िक्र करे चुका आहियूं त हितां तीर अंदाज़ हिते आर्चर्स हुया, हिनखे मुक़ाम शौत चवंदा आहिनि। हिनखे जबल रुमाह बि चवंदा आहिनि। रुमाह थींदो आहे तीर अंदाज़नि, तीर हणण वारनि खे। हिनखे नालो इहो पियो आहे। वला आलम, जेकॾहिं कंहिंखे ॿी ख़बर हुजे त बि शेयर करे सघे थो पियो। जेतिरे क़दुरु नॉलेज आहे उहा इहा आहे फ़िलहालु। ही मुक़ाम शौत इते, ही जेको आहे हिन जो अमीर कहिड़ो, अब्दुल्ला इब्न जुबैर रज़ियल्लाहु ताला अन्हु। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आया त उन्हनि वटि 1000 जो लश्कर हुयो, जॾहिं त काफ़रनि जो लश्कर 3000 हुयो। पर हिते छा थियो, अब्दुल्ला इब्न नबी जेको मुनाफ़िक हुयो, 300 माण्हू वठी हितां त निकिरी वियो, बाक़ी बचा वञी 700। 700 बि जंग खटनि पिया। पर जेका ॻाल्हि हिते थी ही, जबल तो माण्हू लही आया अलाह पाक जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। हक़ीक़त में नाफ़रमानी कोन थी हुई, पर हुननि उनखे ग़लति सम्झियो हुयो। तॾहिं त अलाह साईं हुनखे माफ़ करे छॾियो। नाफ़रमानी अलाह माफ़ थोरी कंदो। त बहरहाल, त उनजे करे वरी पोइ शिकस्त थी। हाणे शिकस्त थी त पोइ माण्हू वापसि पुॻा। हाणे इहो आहे बैकग्राउंड, उहो माहौल आहे। हाणे माण्हू वापसि पुॻा उते। तव्हां ॾिसो त 70 असहाबा तक़रीबन चवनि था शहीद थिया आहिनि उते, जिन मां घणाई अंसारनि जी हुई। हालांकि जेको हज़रत नबी करीम सां चाचो हज़रत हमज़ा हुयो, हमज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु, उहो त मुहाजिरनि मां हुयो, जेके हिजरत करे आया। ऐं उहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ुदि चाचो शहीद थियो। केॾो ॾुख जो मक़ाम हो, तमामु इंतिहाई। हाणे अञा इहा थी बैकग्राउंड। हाणे लफ़्ज़नि जो तर्जुमो था पढ़ूं, आयत पढ़ंदासीं पोइ। ॾिसो, अलाह कंहिंखे थो चए, मुखातिब कंहिंखे आहे, ईमान वारनि खे। त हिते लफ़्ज़ कहिड़ा आहिनि, ए ईमान वारो। इन जो ॿियो तर्जुमो छा पियो थी सघे, ए मोमिनो। ॿई सही आहिनि। न तव्हां थियो, ही न आई अथव। न तव्हां थियो माना अलाह छा थो चए, न हुकुम थो करे त हीअ शइ न थियो न। इहा पोइ छा थींदी, न हीअ अरबी में ला नाहिया। तव्हां ॾिसो ला हिते हूंदी। न तव्हां थियो, मोमिननि सां थो ॻाल्हाए तॾहिं चएसि थो तव्हां। तव्हां तॾहिं चइबो आहे जॾहिं को साम्हूं हुजे, साम्हूं हुजे न हुजे, पर जंहिंसां माण्हू ॻाल्हाए उहो आहे तव्हां। न तव्हां थियो उन्हनि वांगुरु जिन कुफुर कयो। हालांकि तफ़सीरनि वारनि लिखियलु कयो आहे त ही मुनाफ़िक पिया चवनि, ऐं मुनाफ़िक काफ़िर न आहिनि, उहे मुस्लमान आहिनि। पर जेका ॻाल्हि हुननि चई आहे, नोट कजे, क़ुर पाक में इहा त ॻाल्हि हूंदी आहे तदबुर करण जी। जेका ॻाल्हि हुननि चई आहे, अलाह पाक हुनखे कुफुर कोठियो आहे। उन्हनि वांगुरु जिन कुफुर कयो। ऐं उन्हनि चयो भाउरनि पंहिंजनि लाइ। हाणे हिते जेकॾहिं मां खे चवां न, त हिन जो मतिलबु इहो चेंज थी वेंदो। हुननि चयो भाउरनि पंहिंजनि खे। जॾहिं खे थींदो, सिंधी में ॾिसो न, हिकिड़ो लफ़्ज़ मां बदिलायां हिनखे न, सॼो हिन जो मफ़हूम चेंज थी वेंदो। माना जेकॾहिं साम्हूं हुया उन्हनि खे चयूं, पर इहो खे न आहे, उन्हनि लाइ चयूं। नोट कजे इहा ॻाल्हि, ठीकु। ऐं अरबी में लाइ आयो आहे। हाणे कॾहिं चयो, जॾहिं उन्हनि सफ़र कयो ज़मीन में। किन लिखियो आहे मुल्क में, ठीकु आहे, इट्स ओके, पर ज़मीन सही आहे। या हुया उहे जिहाद में, हुया हुया जॾहिं जिहाद कनि पिया, या उन्हनि सफ़र कयो हो जहाद में वञण जे लाइ। उन्हनि चयो पंहिंजे भाउरनि लाइ। छा चयऊं, उहो ही टुकड़ो आहे। जेकर, ही लफ़्ज़ नोट करण वारो आहे, जेकर। जेकर जो लफ़्ज़ अरबी में छा ईंदो, लाओ। जेकर हुजनि हा असां वटि त न मरनि हा, ऐं न की क़तल कया वञनि हा। हिते हुजनि हा, जीअं असां 300 निकिरी आयासीं। हाणे हिननि मुनाफ़िक़नि जे हिसाब सां जेकॾहिं ख़ुदा हुननि खे हिदायत ॾिए असां सां गॾु हलिया अचनि हा, त न मरनि हा ऐं न की क़तल थियनि हा। पर छा इहा ॻाल्हि अलाह पाक खे वणी आहे? छा अलाह पाक खे इहा ॻाल्हि सुठी लॻी आहे? छा अलाह पाक हिन ॻाल्हि खे अप्रूव थो करे, या न त नाराज़गी थो ॾेखारे? अलाह पाक इनखे कुफर जो कलाम चयो आहे। छो जो जेके विया हुया, उहे कंहिंसां गॾु विया हुया, कंहिंजे हुकुम ते विया हुया? नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खे फॉलो कयो। ऐं जे नबी खे फॉलो कबो माना अलाह खे फॉलो, माना अलाह जो हुकुम मञो न। ठीकु आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त अलाह पाक अॻिते आहे त हले थी पई त मोमिननि खे हीउ जेको आहे न, हीअं तव्हां छड़ो पढ़ंदो न त जीअं बणाए अलाह उहो गुमान, या हीउ जेको हुननि चयो पिए, इहा हसरत संदनि दिलनि में, इहो माना कोन ठहंदी हिन में।
जेसि ताईं तव्हांखे बैकग्राउंड ख़बर न पवंदी। ॾिस अलाह चवणु छा थो चाहे हिन आयत में, अलाह थो चए त तव्हां उन्हनि वांगुरु न थियो जिन इहो चयो। माना तव्हां इहा ॻाल्हि न चओ। जेकॾहिं नुक़सानु थियो आहे का ॻाल्हि थी आहे त तव्हां ई न चओ त जेकर असां वञूं, माना मोमिन इहा ॻाल्हि न कनि। ठीकु। पोइ जॾहिं मुनाफ़िक़ इहा ॻाल्हि कंदा त पोइ अलाह छा थो चवे उन्हनि जे लाइ, त जीअं बणाए अलाह इन ॻाल्हि खे या उहो गुमान या हीअ जेका ग़लति गुमान आहे, ग़लति सोच आहे इहा जेका इन्हनि जी, इनखे हसरत बणाए संदनि दिलनि में सॼी ज़िंदगी लाइ। पोइ उहो अलाह हू ई जीआरींदो आहे ऐं मारींदो आहे। ऐं अलाह उनखे जेकी तव्हीं अमल कंदा आहियो ॾिसंदड़ आहे। हाणे अचूं त पिया, नोट कजो, ए ईमान वारो, अलाह इन्हनि खे थो चवे ऐं चवे थो तव्हां। पोइ हीअ ॻाल्हि हलंदी, आख़िर में वरी चवे थो पियो ऐं अलाह उनखे जेकी तव्हीं कंदा आहियो, माना अलाह पाक इहा हिदायत कई त तव्हां उन वांगुरु न थियो। हाणे जेकी तव्हां अमल कंदा आहियो उहो ॾिसंदड़ आहे अलाह पाक। रब्त ठहियो न हाणे, बिल्कुलु माना साम्हूं अची वई। हाणे अचूं था पिया हिन ॻाल्हि ते हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि नोट करण वारी, जेका चई आयासीं असां, अलाह पाक जे नज़र में ही कलमतुल कुफ़्र आहे। छो जो लिखियलु आहे न हिते, अलाह पाक चयो आहे उन्हनि वांगुरु जिन कुफ़ुर कयो। छा कुफ़ुर कयूं? उन्हनि चयो, माना काफ़राणो कलाम आहे इहो। त जेकर थिया त न मरिया आहे। असां गुज़िरियल आयतुनि में पढ़ी आया आहियूं त अलाह पाक चए थो त तव्हां ईअं चओ था पिया जेकॾहिं की मौत कंहिंजो टेड़ी सघे थो छा? जंहिंजो जिते लिखियलु हूंदो उन जाइ ते पाण पुॼंदो वञी करे। इन करे इहो तव्हांजी सोच कुफरानी सोच आहे। हाणे आयत हीअ असां वटि आहे, को तिलावत कंदो अदी सोफिया या साईं वाहिद बख्श साहब आहिनि? अस्सलाम वालेकुम अदा न हाँ जी, अदा अदा कोन हा अदा अच्छा मां कया ऐं कया थी जी बिस्मिल्लाह दी। अऊज़ु अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू ला तकूनू कल्लज़ीना कफरू व क़ालू लिइख्वानिहिम इज़ा दरबू फिल अर्दि औ कानू गुज़्ज़न लौ कानू यमदना मा मातू व मा कुतिलू लियजअलल्लाहु ज़ालिका हसरतन फी क़ुलूबिहिम वल्लाहु युह्यी व युमीत वल्लाहु बिमा तअमलून बसीर सदक़ल्लाहुल अज़ीम। माशाल्लाह, महिरबानी अली, जज़ाकिल्लाह। हाणे तव्हां ॾिसो त हिन में तव्हां त ॾिसो स्लाइड ॾियण में बाक़ाइदा लिखियो पियो आहे, ॾिसो न, हीअ आयो अथव अलाह त कुन न थियो हे वारी ॻाल्हि। उन खां पोइ कालू, माना हुननि चयो कंहिंखे ले अख़वानिहिम, ओ इज़ा दरबू, हीअ न ब्रैकेट में लिखियो अथव हिन हिन पोज़ीशन। उन खां पोइ कालू लफ़्ज़ कहिड़ा हुया? ओ ही जे कलिमात कुफ़र, लव कानू, लव आया न, ॾिस त जेकर कानू इंदना मां मातू व मां कुतिलू, पोइ आहे तो हाणे ही कलमा कुफ़र आहे। अच्छा, हाणे ॾिसो हिनखे ब्रेक डाउन था कयूं। या अय्युहल्लज़ीना आमनू, हीअ अलाह पाक थो चवे, ए उहे जिन ईमान आंदो आहे, ला तकूनू, न तव्हां थियो, कल्लज़ीन कफरू, उन्हनि वांगुरु जिन कुफुर कयो। कफरू, हाणे कफरू छा कफ़र कयूं? वकालू, उहो हिते ईंदो उहो ई कालू। वकालू ले इख़वानिहिम, चयूं कंहिंखे, उन्हनि चयो भाउरनि पंहिंजनि लाइ। ले माना लाइ, ठीकु। ले इख़वानिहिम, पंहिंजे भाउरनि लाइ चयो। भाउर माना सॻा भाउर न हूंदा के या माटेला भाउर, ईअं न। मक़सदु त भाउर माना पंहिंजा अंसार जेके बि हुननि जा मिट माइट विया हूंदा उन्हनि जे लाइ, ठीकु। इदा दरबू फिल अर्द औ कानू गुज़न, ही ॿ ब्रैकेट में अथव हींअर, ॾिसो ही ॿ गॾु आहिनि। जॾहिं उन्हनि सफ़र कयो ज़मीन में, या हुया सफ़र में, या हुया उहे जिहाद में। गुज़न जो मतिलबु जिहाद न आहे, पर हिननि जो तफ़सीर में जिहाद रखियो वियो आहे माना में। अखे प्लीज़ पंहिंजो माइक बंदि कजो प्लीज़, जेके बि आहिनि। लव कानू इंदना, लव कानू इंदना, जेकर हुजनि हा असां वटि। इंद माना वटि, ना माना असां वटि। छा हुजनि हा? असां वटि हुजनि हा, ठीकु आहे। त न क़तल थियनि हा, ऐं न मरनि हा, ऐं न क़तल कया वञनि हा। इहो कलमत कुफ़र। गुज़न छा आहे? गुज़न इन जो मादो हूंदो, हर शइ जो इस्म आहे, त इहो इस्म हूंदो या फ़ेल हूंदो। हिते इहो इस्म आहे, इन जो मादो छा आहे?
हा ज़ा वाव, इहो हुनजो मादो आहे। मादो अंग्रेज़ी में चइबो आहे रूट। ठीकु आहे। हाणे इन जो पैटर्न ग्रामर जो छा आहे, जेको वर्ब चवंदा आहियूं असां, गज़व या गुज़ुव, इहो बाब चइबो आहे असांजो दरवाज़ो आहे, इहो नून जो, नून जो पैटर्न आहे, माना नून जे दरवाज़े खां दाख़िल थी सम्झिबो इहो। जॾहिं फेल पढ़ंदासीं त ॾिसंदा त दरवाज़ा इहे छा आहिनि इनशाला। इन में ई लफ़्ज़ निकितल आहे गाज़िन, अरबी जो। गाज़िन सिंधी में चवंदो आहे गाज़ी, जेको जंग खटे या जंग विड़े। बहरहाल इहो मुफ़रत तो न, माना हिकिड़ो आहे। वाहिद चवंदा आहियूं असां, पर वाहिद जे भला मुफ़रत चवणु खपे, छो जो वाहिद माना वन। ऐं अंग्रेज़ी में तव्हां ॾिसंदो कॾहिं कॾहिं हेल्प मिली वेंदी आहे, अंग्रेज़ी जो लफ़्ज़ खणी ईंदा आहियूं न असां, त उहो न सिंग्युलर। सिंग्युलर ऐं वन में फ़र्क़ु आहे। वन में सेकंड बि थी सघे थो, थर्ड बि थी सघे थो, पर सिंग्युलर माना हिकिड़ी शइ बसि। इन जो जम छा थींदो, जम छा थींदो, गुज़न। यानी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त सिंधी में सिंग्युलर बि गाज़ी आहे, प्लूरल बि गाज़ी ई थींदो आहे। हे सभु गाज़ी आहिनि, ही गाज़ी आहे। इन करे इन्हनि में सिंधी में फ़र्क़ु कोन थो पए। ठीकु थियो, गाज़ी ऐं माना गुज़न छा थियो, गाज़ी। हाणे इन जो लफ़्ज़ आहे मस्तर चइबो आहे, जेके असां उन ॾींहुं मस्तर जी ॻाल्हि हली पई, इहो ग़ज़वतन। मस्तर में असां हिकिड़ी इनशा ताला नेक्स्ट क्लास में हिकिड़ी खणी ईंदासीं, हुन में मस्तर खे वधीक क्लियर कबो त मस्तर आहे छा एक्चुअली, इनशा ताला। हुन में हिकु ॿ ॻाल्हियूं सम्झण जूं तमामु इम्पॉर्टेंट आहिनि, उहे सिखंदासीं। ग़ज़व उहे जंगियूं, हाणे ग़ज़व छा खे चइबो आहे, उहे जंगियूं जिन में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुदि शरीक थिया हुजनि, उन्हनि खे ग़ज़वा चइबो आहे। ठीकु। यानी मसलन ग़ज़वा बदर ऐं ग़ज़वा उहद, ग़ज़वा खंदक, इहे। अॼु हिकिड़ो ॿियो नओं लफ़्ज़ सिखूं था इन ई आयत में, छो जो हीउ ॾिसो, हीउ जेको आहे न निशानी हूंदी आहे, माना आयत कंटिन्यू करे थी पई, एंड न थी आहे अञा। आयत में हिकिड़ो नओं लफ़्ज़ ईंदो, उनखे सिखंदासीं इनशाला। कहिड़ो? आयत चए थी पई कंटिन्यू हले थी पई, छो थी कंटिन्यू आहे, कीअं ख़बर पई? हेॾो बि डॉट्सन, अॻियां बि डॉट्सन, माना हिते आयत अञा पूरी न थी आहे। हीउ विचों टुकड़ो आहे। लियजअल अल्लाहु ज़ालिका हसरतन फी क़ुलूबिहिम। तर्जुमो आहे त जीअं अल्लाह बणाए, यानी उहो, यानी उहा सोच, उहा हुनजो गुमान, उनखे हसरत या अरमान फी क़ुलूबिहिम, उन्हनि जे दिलनि में। तव्हां ॾिसो त जअल माना बणाइण, असां ज़िक्र करे चुका आहियूं पहिरीं। फेल आहे इहो, हिन जो मादो छा थींदो, जीम ऐं लाम, इहो हुनजो मादो थींदो, रूट थींदो। हाणे इहो फेल आहे, फेल जो छा थींदो, बाब छा थींदो, जअल यज अल, बाब जो नालो खे छॾियूं था, पर जअल यज अल इहो थींदो फा, बाब फा थींदो, फतह यफ्तह, पर बहरहाल हाणे हिन में तव्हां ॾिसो त हिन जे अॻियां लाम लॻियल आहे, हिनखे चवंदा आहियूं लाम तअलील। लाम तअलील छा आहे? उहो उनखे अंग्रेज़ी में चवंदा आहियूं द लाम ऑफ रीज़निंग। इन लाम खां पोइ जेका ॻाल्हि अॻिते ईंदी, उहा सबबु ॿुधाईंदी। जेका ॻाल्हि कहिड़े सबबु जे कई ॻाल्हि थिए थी पई, जीअं अलाह पाक सबबु थो ॿुधाए, ले माना त जीअं, जीअं हाणे सबबु थो चए, जीअं बणाए अलाह उहो, माना अरमान या उनखे हसरत संदन दिलनि में। अलाह पाक इन करे मोमिननि खे मना कई आहे, रीज़निंग जी ॻाल्हि थी अचे पई त तव्हां उन वांगुरु न थियो, तव्हां उन्हनि वांगुरु न चओ कुफर वांगुरु। त बाक़ी जेको मुनाफ़िक चवनि था पिया, अलाह पाक इहो ई उन्हनि जे कलाम जेको चवनि था पिया, उन्हनि जे लाइ इहा उन्हनि जे दिलनि में हसरत ठाहे छॾींदो। छो जो थींदो त कुझु कोन न, जेका अलाह जी मर्ज़ी चवंदा आहियूं न असां, पर हू चवनि था जेकर न वञनि हा त न मरनि हा, न क़तल थियनि हा। हाणे इहो ॼण इहो ईअं ईअं मुमकिन आहे, जेके न वञनि हा त को न मरे हा, को न क़तल थिए हा। जो क़तल लिखियलु हुजे, या कंहिं बि जाइ ते, चाहे पंहिंजे घर में हुजे या मरणु लिखियलु हुजे, त कंहिं बि जाइ ते मरी सघे थो न हुन जाइ ते, इहो मुमकिन ई न आहे। त अलाह पाक चयो त जीअं इहा ॻाल्हि इहो बणाए उन, इन करे असांखे बि इन मां मां हिकिड़े ॿिए बि ॿुधो त इहे जेको असां चवंदा आहियूं न, का हीअं थी वञा त हीअं कयूं आहे, हीअं थी वञा त हीअं कयूं आहे, इहो चवणु सही न आहे। कोशिशि कजे पंहिंजी, पोइ जेको थियो उन ते अलाह ते तवकल कजे ऐं अलाह जो शुकुरु कजे। माना जेकॾहिं मां हीअं कयां, या मुंहिंजी बि ॾाढी आदत हूंदी आहे, मूंखे
सची ॻाल्हि इहा आहे त अल्हम्दुलिल्लाह शुक्र कजे अलाह पाक जो जो मूंखे पंहिंजा ॿार सम्झाईंदा आहिनि करे करे त बाबा इहा ॻाल्हि चवणु सही न आहे। तव्हां चओ था त मां हीअ शइ कयां 5 साल पहिरियों त हीअं थी वञे हा, वाह आहे। शुक्र कयो जेको अॼु आहे अल्हम्दुलिल्लाह रबिल आलमीन। असां त ॿारनि खे तरबियत ॾींदा आहियूं जॾहिं इहा शुक्र जो मक़ाम चइजे जॾहिं ॿार तव्हांखे का ॻाल्हि सम्झाइनि त बाबा हीअ ॻाल्हि सुठी आहे त ईअं कजे माशा इहो अलाह जो शुक्र कजे। हाणे ॻाल्हि इहा आहे त लाम तहलील खे सिखण लाइ काफ़ी वक़्तु पिया सिखंदासीं, पर छड़ो इहा ॻाल्हि अॼु सम्झिजे। ॿी ॻाल्हि जेका कहिड़ी हूंदी आहे, लाम तहलील मां इन खे छो चयो, इहो लाम हर्फ़ जर बि हूंदो आहे, ईअं ले आहे हर्फ़ जर, पर लाम तहलील छो था चऊं, छो जो हिते असां जॾहिं ॾिसंदा आहियूं न हीउ फ़ेल मुदारिन मनसूब आयो आहे। कीअं फ़ेल मुदारिन मनसूब जो मतिलबु छा आहे या मां कीअं सम्झियो, उहो इहो आहे त हीअ ॿ डॉट ॾिसो था, हीउ जअल फ़ेल आहे उन खां पहिरीं या आयो आहे। इहो या छा आहे, इहो इहा जेका आहे न फ़ेल मुदारे जी, छा चवंदा आहिनि, इहो हर्फ़ फ़ेल मुदारे चइबो आहे। इहो हर्फ़ मुदारे चइबो आहे हिनखे। माना इहो ईंदो आहे त ख़बर पवंदी आहे त इहो फ़ेल मुदारे आहे, मादी न आहे, मुदारे आहे इहो। ठीकु आहे, छो जो हिनखे चइबो आहे त फ़ेल जे शुरूआति में हर्फ़ मुदारे लॻल आहे, इन करे असां चवंदासीं फ़ेल मुदारे, उहो थियो या। ठीकु थियो। उन खां पोइ हिनखे मां मनसूब छो थो चवां, हिन लाम खे ॾिसणो पवंदो। मनसूब इन करे जो लफ़्ज़ जे आख़िरी अखर लाम आहे न, इन ते फतह आहे, यानी एराब जी निशानी छा आहे, फतह, त इहो थींदो मनसूब। अल्हम्दुलिल्लाह। इन में हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ईंदी, उहा इंशाअल्लाह पोइ सिखंदासीं। आयत हिते मुकमिल थींदी, ॾिसो कीअं, हिते ॾिसो आख़िर में डॉट डॉट कान्हे का, ऐं अलाह हू ई जीआरींदो ऐं हू ई मारींदो आहे, ऐं अलाह उनखे जेकी तव्हां अमल कंदा आहियो ॾिसंदड़ आहे। ठीकु थियो। हू ई जीआरींदो आहे ऐं हू ई मारींदो आहे। इहो केरु आहे, हू उहो ई अलाह। जेकॾहिं इहो ही लिखियल आहे न, जिते या ईंदी उहो हू लाइ हूंदो आहे, ऐं जेकॾहिं ता हुजे हा त माना तूं, तूं हिकिड़े जे लाइ। छो जो जेकॾहिं वाव ईंदो, तू बि हुजे ऐं वाव बि हुजे त तव्हां, इहो हुजे ऐं वाव हुजे त माना उहे। हिते फ़क़ति या आहे त माना हू आहे, छो जो हिन में वाव कोन्हे, को जमा न आहे, माना सिंगल आहे, त अलाह सिंगल ई आहे न। अलाह हू ई जीआरींदो आहे, हू ई मारींदो आहे। वल्लाह बि माता मालूम न बसीर, ऐं अलाह हुनखे जेकी तव्हां अमल कंदा आहियो सो ॾिसंदड़ आहे। माना अलाह जीआरींदड़ आहे, अलाह मारींदड़ आहे। इहो न आहे त जेकॾहिं हिते हूंदो त मरंदो, हिते हूंदो त न मरंदो, जंग में वेंदो त लाज़मी मरंदो। ॿिया बि त विया, हुननि जो त मौत लिखियलु कोन हुयो, जेको या शहादत लिखियलु कोन्हे, त मोटी आया न। जंग में वञण सां छा, जेके मरी विया उन्हनि जे लाइ त जेकॾहिं उते न वञनि, या जेके अदब सां चइजे, सॉरी सावन सगोरनि जी ॻाल्हि आहे, जेके उते शहीद थी विया, छा जेकॾहिं उहे त न वञनि हा त उन्हनि जी की ज़िंदगी वॾी हुजे हा, इहा मुमकिन कोन्हे को। अलाह ई हू ई जीआरींदो आहे, हू ई मारींदो आहे, जेको वक़्तु लिखियलु हूंदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा थोरो सम्झिजे तर्जुमे में, जेकॾहिं थोरी हेठि मथां ई आहे त तर्जुमो ज़रूरी न आहे त ग़लति हुजे, पर किन किन जॻहि ते माण्हू बाक़ाइदा तर्जुमा ग़लति था कनि। कीअं, हाणे थोरो ॾिसूं हिते। हाणे हिते तव्हां ॾिसो त लिखियलु आहे, ऐं अलाह हू ई जीआरींदो आहे, हू ई मारींदो आहे। आहे त असां पंहिंजे हथों लिखियो आहे न, त ऐं ॿियो तर्जुमो थी सघे थो, ऐं अलाह हू ई जीआरे थो ऐं हू ई मारे थो। इहो बि सही आहे, अलाह हू ई जीआरे थो, ई मारे थो पियो। जीआरींदो आहे ऐं मारींदो आहे, या लिखो तव्हां जीआरे थो ऐं मारे थो, ॻाल्हि साॻी आहे। ऐं अलाह आहे उनखे जेको तव्हीं अमल कंदा आहियो। को लिखंदो आहे जेकी तव्हीं अमल कंदा आहियो, को लिखंदो आहे जेको तव्हीं अमल कंदा आहियो। हिन में को फ़र्क़ु कोन्हे को, ॾिसो न। इन करे हाणे जीअं ॾिसजे आहे आख़िर में अचे, आहे तव्हां पहिरियों लिखो, इन में कोई फ़र्क़ु थो पए, जेकी लिखो या जेको, ॿई सही आहिनि। हिननि ते कोई हो कोन्हे को, पर तव्हां अॻिते था ॾिसंदव त कीअं ग़लती कई वई आहे, उहो थो नोट था कयूं। त तर्जुमनि में हाणे तव्हां ॾिसो, तर्जुमो मां खयों आहे हितां, हीअ जेको आहे अब्दुल माजिद बुगड़ी साहिब जो आहे, जितां मां सभु इहे तर्जुमा खणंदो आहियां। ऐं अलहमदिल्ला मां ज़िक्र कयो कैनेडियन क्लास में, त असां वटि 3 असांजा मेंबर आहिनि कैनेडा में। असांजो आतिफ़ अब्बासी साहिबु आहे, ऐं साईं वलीउल्लाह शाह साहिबु आहे। उहे ॿई माशाल्लाह तो तर्जुमो खणंदा आहिनि, अंग्रेज़ी आयत खणंदा आहिनि, स्लाइडूं ठाहींदा आहिनि, फॉन्ट्स वग़ैरह फिक्स कंदा आहिनि, ॾाढी महिनत कंदा आहिनि माशाल्लाह ताला।
उन्हनि खे रिक्वेस्ट कई कंहिं हेल्प करण लाइ, या हेल्प कंदा आहिनि, पोइ उनखे असां डिवाइड करे आयतुनि खे सिधो करे इनशाला पोइ लेक्चर ठाहिबो आहे। ऐं ॿियो असांजी अधी सरवत आहे कैनेडा क्लास में, जेका हदीस मुबारक में असांजी मदद कंदी आहे, उहो तव्हांखे हिते ॾेखारींदुसि मां इनशा ताला। ॾाढी महिनत कंदा आहिनि तमामु। हाणे हीउ जेको तर्जुमो आयो आहे हिन में न, ए ईमान वारो उन्हनि काफ़रनि वांगुरु न थियो जिन पंहिंजे भाउरनि लाइ जॾहिं उहे मुल्क में मुसाफ़िरी कनि, मुसाफ़िरी कनि, कनि माना इन फ्यूचर, या लड़ाई कंदड़ हुजनि, तॾहिं चवनि पिया। हाणे इहो मक़सदु ग़लति थो बीहे हिन में, इहा सही तर्जुमो न आहे। तव्हां ख़ुदि ॾिसो त या कनि या कंदड़ हुजनि, माना जंहिं वक़्तु लड़ाई हले पई, जंग हले पई, उन वक़्तु पिया चवनि। इहो त इहा आहे ई कोन, ईअं इहा हिस्ट्री ई न आहे ईअं। त जेकॾहिं असां वटि हुजनि हा त न मरनि हा, जॾहिं लड़ाई हलंदड़ हुजी, कंदड़ हुजनि, त इहो कीअं थी सघंदो असां वटि हुजनि हा, इहे कीअं चवंदा? इन करे सॼो मक़सदु हिन में ग़लति थियो वञे तर्जुमे में। हीउ जेको आहे हिन जी, मां इनशा ताला साईं खे टाइम मिलंदो मां लिखंदुसि बि साईं अब्दुल मजीद बुबली साहिब खे ईमेल आहे, हुन ते मां अॻे दफ़े साईं खे ईमेल कई 2-3 ॻाल्हियुनि ते, त साईं इहा ॻाल्हियूं मूं नोट कयूं आहिनि, पर जवाबु कोन आयो। तव्हां हिन तर्जुमे में ॾिसो केॾियूं ॻाल्हियूं सही में नथियूं बि आहिनि, ऐं हिन जो रीज़न हिननि इहो तर्जुमो छो कयो आहे, तव्हांखे इहो बि मां ॿुधायां थो थिए इनशा ताला। वरी बि अॻिते बि अलाह आलम, अलाह खे सही ख़बर आहे, कंहिं ते तनक़ीद कोन था कयूं, असां क़ुर जी ॻाल्हि था कयूं त सही ॻाल्हि छा आहे। ॾिसो चवनि था, इहो लफ़्ज़ ई न आयो आहे क़ुर पाक में, कालू आयो आहे, कालू चयो। ठीकु थियो, मां तव्हांखे ॿुधायां त चवनि था जो हिन तर्जुमो छो कयो आहे, इहो बि ॾिसूं था। अच्छा, उन खां ॿी ॻाल्हि इहा त हाणे ॾिसो ही न थियो, उन खां पोइ मुल्क में हिन तर्जुमो कयो आहे, जॾहिं त लफ़्ज़ आहे कहिड़ो, अर्द फिल अर्द, ज़मीन में। ठीकु आहे न, मुसाफ़िरी कंदड़ हुजनि या हलंदड़ हुजनि। ऐं जेकॾहिं लफ़्ज़ हिन जो लव हुजो न, इहो बिल्कुलु ग़लति आहे। लव हूंदो आहे जेकॾहिं जेकॾहिं कंदासीं असां, लव जो तर्जुमो थींदो आहे काश में, काश, या जेकर, जेकॾहिं न सोच हूंदी आहे उहा, जेकॾहिं कंडीशन आहे थिए या न थिए, ही उन में न ईंदो, कतई न ईंदो। अलाह आलम अगेन, माण्हू अकुले कुल न आहे, पर सोच था कयूं, ऐं असां अरबी पंहिंजी जाइ ते आहे क़ुर पाक जी, असां हुनखे सिंधी में लफ़्ज़नि खे सम्झण जी कोशिशि था कयूं। जेकॾहिं ग़लती थींदी त अलाह पाक माफ़ करे, को गुनाह कोन्हे को। ऐं भला ही तर्जुमो त पियो आहे न हुते, जेको मुनासिबु न आहे, पर छा कंहिंजी ॼाणी वाणी कई इहो ग़लती कई हूंदी छा? न, जंहिंखे जेका ॻाल्हि सम्झ में आई, हिन करे अलाह पाक माफ़ करण वारो आहे। ॿी ॻाल्हि, जेकॾहिं बि न, ॿियो लफ़्ज़ हिते आयो आहे, हिते मां मातू न मरनि हा, व मां कुतिलू न कुसन हा। कुसन लफ़्ज़ बि सही न आहे। छो जो इहो कुसन या कुहण जानवर खे कोबो आहे, ज़बह कबो आहे, सिंधी में चइबो आहे कुहण। हाणे ॻाल्हि इहा आहे त इहो असां जंग जे लाइ नथा चई सघूं, कुहण। इन करे अंग्रेज़ी में बि हिकु ॿ तर्जुमा आहिनि जंहिंमें स्लेन लिखियो वियो आहे, पर तव्हां ॾिसो त इहो केॾो ग़लति मैसेज था ॾियनि इस्लाम जो। क़ुर पाक में इहो लफ़्ज़ न आहे, इन करे इन में थोरो एहतियाती ज़रूरत आहे। अलाह आलम, बहरहाल जंहिं जेके जेके ॻाल्हि सम्झ में आई, अलाह से माफ़ करण वारो आहे। लड़ाई कंदड़ हुजनि, माना जेकॾहिं लड़ाई कंदड़ न हुजनि त इहा शइ अप्लाई न थींदी न, इहो न आहे। ही जनरल स्टेटमेंट ई हुननि जी, जॾहिं हुननि ख़बर ॿुधी या बॉडीज़ पुॼी हूंदी आहे न, पुॼंदियूं आहिनि त माण्हू ईअं उमालक न चवंदो आहे त जेकॾहिं न वञनि हा, ॾिसो न त जेकर, छो जो हुनजे दिलि में ईमान त हुयो कोन, ईमान असां वारनि सां त गॾु मिड़ी ज़ाहिरी तौरु हुया न, दिलि में मुनाफ़िकी ई न, त उहा ई ॻाल्हि चवणी हुननि खे त न मरनि हा, हुते न वञनि हा त अलाह। ठीकु थियो, इहो पास्ट जी ॻाल्हि आहे। चवनि था हींअर, पर चयो उन्हनि लाइ जॾहिं हू हुया मां पास्ट में। लफ़्ज़ आयो आहे हिते इज़ ऐं इज़ा। हाणे हिते लफ़्ज़ इज़ जो मतिलबु सम्झिजे, इज़ जो मतिलबु आहे जॾहिं। ठीकु आहे, जॾहिं इहो ईंदो आहे मादी लाइ। कीअं? वज़ काल रब कलियल मलाइक, अलाह चयो रब पंहिंजे, रब कंहिंखे? तुंहिंजे रब तुंहिंजे मलाइकनि खे। पुराणी ॻाल्हि आहे न, वादी जी ॻाल्हि थी वई, अलाह केतिरा हज़ारे साल अॻे। ॿियो ईंदो आहे इज़ा, इज़ा बि माना जॾहिं आहे, उहो कंहिंजे लाइ ईंदो आहे? मुस्तक़बिल लाइ ईंदो आहे, कॾहिं कॾहिं प्रेज़ेंट लाइ बि ईंदो आहे।
ठीकु माना मुदारे लाइ ईंदो आहे। इज़ा वक़तिल वाक़िअ ठीक आहे न, क़यामत जी ॻाल्हि जॾहिं बि ईंदी न इहो मुस्तक़बिल लाइ हूंदो। पर हूअं बि जॾहिं ॾिसजे त हिन में ॻाल्हि नोट करण जी इहा आहे त कुझु जायुनि ते इज़ा मादी लाइ विया आहिनि। टे चारि जायूं आहिनि क़ुर पाक में, ठीकु हुन में डिटेल में न वेंदासीं। ऐं उन्हनि मां हिकिड़ो इहो ई आयात आहे 156 जंहिंमें मां तव्हां ॾेखारियां थो। छाजी करे आयो आहे इहो? बहरहाल इन जे करे ॾिसूं था इहो किथे आहे, मां त बि ॾिसूं था वरी मूंखे थोरो ज़हन मां लही वियो। हाणे 156 इहा थी वई। ऐं हिकिड़ो सेकंड थोरो हिन में आयत खे ॾिसूं छा ॾिसणो वेंदो आहे। ओ ही इज़ा आयो अथव हिते ॾिसो, ओ ही इदा दरबू। हिन इज़ा अचण जे करे हिन जो तर्जुमो मुस्तक़बिल या प्रेज़ेंट में कयो आहे, पर इहो मुंहिंजे हिसाब सां सही न आहे। पोइ इज़ा आयो अथव, ॾिठो ठीकु थियो। हाणे इहा ॻाल्हि क्लियर थी वई त अलहमदिल्ला। हाणे अचूं था 157 ते। हिन में असां लाइ वॾी हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे, तमामु वॾी ख़ुशख़बरी आहे। कहिड़ी? ॾिसूं अचो। अलाह पाक फरमाए थो पियो, आहे जंग उहद जो ज़िक्र ई थो पियो हले त अलाह पाक फरमाए थो वला इन कुतिलतुम फी सबीलिल्लाहि औ मुत्तुम। ऐं अलबत्ता जेकॾहिं अवी क़तल थी वञो या शहीद कया वञो अलाह जी वाट में, फी सबीलिल्लाह नोट करो, अलाह जी वाट में, या मरी वियो त ज़रूर ला माना ज़रूरी आहे मग़फ़िरतन या मग़फ़िरतुन मिनल्लाह, त बख़्शिश अलाह खां या अलाह जी, ऐं ऐं रहमतुन बाज रहमत ख़ैरु मिम्मा यजमऊन, घणी भली आहे। ख़ैर माना भली आहे। मिम्मा उन खां यजमऊन जमा करणु आहे न, जमा कबो आहे न, यजमऊन या कंहिंजे लाइ ईंदो जेकी उहे या माना उहे। हाणे उहो न थींदो छो भला हू जमा करे थो न चयो, हिन में हू जमा करे थो तर्जुमो न कंदासीं छो? जो वाह आयल आहे हिते, जेकी उहे गॾु कंदा आहिनि। जेकॾहिं मुनाफ़िक जेके मोटी आया 300 उहे जेकॾहिं बाक़ी ज़िंदगी घणा साल जी आहे, छा गॾु कयूं, छा ज़िंदगी में कमायूं? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु हुजनि हा, ऐं उते पंहिंजी हयाती मौत बि जेकॾहिं अचिणो हो त अचे न त उहो भलो हुयो न। अलाह पाक उहा ॻाल्हि थो चए। ऐं अलबत्ता जेकॾहिं बि क़तल थी वञो अलाह जी वाट में या मरी वञो त उहो ज़रूरु बख़्शिश अलाह जी आहे। माना हुनजो फ़ाइदो, हुनजो इनाम कहिड़ो आहे? बख़्शिश आहे अलाह जी या अलाह खां। ऐं बाज आहे अलाह जी, उहा वधीक भली आहे। ख़ैरुनि उन खां जेके उहे गॾु कंदा आहिनि। छा गॾु कंदा ज़िंदगी में? अलाह पाक पुछो न त इहे मूं ते ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी इहा, त उहा जेकॾहिं ज़िंदगी थैली थी वञे त उहा वधीक बहितर आहे। इन को जो माण्हू उहा जी जेको जमा कंदो पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अतात में न हूंदो, इतबा में न हूंदो त उहो छा कंदो? अलाह जे रस्ते में, अलाह जी वाट में, अलाह जी राह में मरणु या क़तल थियणु तमामु बहितर आहे। हाणे अलाह जी वाट खे थोरो सम्झूं त अलाह जी वाट छा आहे। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त इन में असां जेकॾहिं ॾिसूं न अलाह जी वाट में खोड़ ॻाल्हियूं अची वेंदियूं। हाणे हिन में ॻाल्हि थी हदीस मुबारक में जेका अचे थी पई उहा तमामु अहम ॻाल्हि आहे, नोट करण जी ॻाल्हि आहे। अॼु जो जेकॾहिं असां सबक़ु खणूं न, हीअ तमामु अहम ॻाल्हि थींदी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस बकर हुन जा लफ़्ज़ आहिनि, अंग्रेज़ी में तर्जुमो रखिया, छो जो सिंधी में तर्जुमे करण में एहतियात करिणो पवंदो तमामु घणो लफ़्ज़नि जो। मन ख़रज फी तलबिल इल्म, whoever goes out seeking knowledge, فهو then he is फी सबिलिल्लाह in Allah's cause, अल्लाह जे रस्ते में आहे। हत्ता yarji until he returns, माना जेको इल्म जे लाइ अल्लाह माना इल्मु हासिल करे थो पियो, ॿाहिरि वञे कोशिशि करे थो पियो इल्मु वठण जी, उहो अल्लाह जे रस्ते में आहे। हाणे जेकॾहिं असां इल्मु था हासिल करणु कोशिशि कयूं क़ुर पाक जो, भले असांजो ईअं न आहे त को जॾहिं माण्हू वेठो आहे इल्मु वठे थो पियो त उन वक़्तु मौत आयो त शहीद आहे, न त बसि भई असांजी कोशिशि छा आहे? क़ुर पाक सॼो सिखण जी कोशिशि आहे न।
अञा त टियों सिपारो चोथों सिपारो थो हले। जेकॾहिं हर हफ़्ते असांजो क्लास आहे, असांजो इंटेंशन आहे न सिखण जो पूरी ज़िंदगी जो, इन विच में जेकॾहिं असांखे मौत अची वियो त इनशा ताला असां ते अलाह जी बख़्शिश आहे बाजा, जेको अलाह पाक पाण क़ुर पाक में चए थो, इहो रस्तो अलाह जो आहे न, इहो क़ुर सिखण लाइ। अलहमदिल्ला रबिल आलमीन। ॿी हदीस मुबारक आहे, तमामु ज़बरदस्त लफ़्ज़ आहिनि माशा। ई लफ़्ज़ कहिड़ा आहिनि? तलब अल इल्म, सर्च ऑफ नॉलेज। हिन में ॿिया लफ़्ज़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हदीस मुबारक जेके ॿिया असां छड़ो मफ़हूम तत्व खणूं था, ॿ लफ़्ज़ जे अॻिते हलूं पिया असां, त अलाह पाक फरमाए थो पियो त सुपीरियरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस मुबारक, अलाह पाक न, सॉरी सॉरी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए था पिया त सुपीरियरिटी इन नॉलेज इज़ बेटर देन सुपीरियरिटी इन वर्शिप। अलाह पाक खे वर्शिप खपे न, इबादत खपे न। इंसान खे छा लाइ ख़ल्क़ कयो? अलाह जी इबादत लाइ। मक़सदु त अलाह जी इबादत आहे न। पर अलाह पाक के जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अलाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने असांखे ॿुधायो आहे त सर्च ऑफ नॉलेज, इल्म जी ॻोल्हा हुजे। सुपीरियरिटी इन नॉलेज इज़ बेटर देन सुपीरियरिटी इन वर्शिप। बहितर आहे त इबादत बि कयूं, इल्म बि हासिलु कयूं, ऐं इल्म हासिलु करे इनशा त उन ते अमल करण वारा थियूं। आमीन रब्बिल आलमीन। इल्म सिखणु बराबरि आहे अलाह जे रस्ते में जिहाद जे, माना अलाह जे रस्ते में वञणु। असां क़ुर करीम सिखण ऐं सिखाइण जो अमल जेको कयूं था पिया, जे उन अमल दौरान, उन सफ़र में या इन सफ़र में असांखे मौत अची वञे त पोइ छा आहे? अलाह जी बाझा न, अलाह जी रहमत आहे न। पोइ त माना इहो असांखे बहितर आहे न दुनिया जी ॿी कंहिं बि शइ खां। अल्हम्दुलिल्लाह रबिल आलमीन, कोशिशि कयूं, टाइम ॾियूं, सिखूं। हाणे अॻिते हलूं था पिया 100 यानी ॿिनि आयतुनि में असांखे अधु कलाक खां मथे टाइम थी वियो आहे। 158 खां 163 ताईं अलाह जी अतात, इन जो ख़ासि टॉपिक आहे। ऐं अलाह जी अतात छा? अलाह जी अतात या अतात आहे, या हिते हिते इतबा आहे, हिते मुंहिंजे ख़्याल में आयत में, सॉरी मां वरी चेक कयां थो पियो। अलाह जी अतात करण वारा ऐं न करण वारा ॿई बराबरि न आहिनि। इहो क्लियर हिते आयत में ईंदो इनशा अल्लाह। अलाह पाक फरमाए थो हिते, भले मुतुम कुतिल तुम इल्लल्लाह तुशरू। ॻाल्हि इहा आहे त अलाह जी राह में हुजे या अलाह जी राह में न हुजे, जेकॾहिं अलबत्ता तव्हां मरी वञो या क़तल थी वञो, ॿई ॻाल्हियूं, त तव्हां ज़रूरु अलाह ॾांहुं तव्हां गॾु कया वेंदव। काॾे वेंदो माण्हू? जेके जंग में शहीद न थिया, ठीकु, उहे, या जेके जंग में शहीद थिया, उहे भला ॾे वञंदा। पर जेके जंग में न हुया, जिन पाण खे तूं बचाए आयो त असां मरी वेंदासीं हिते, मुनाफ़िक, उहे जेकॾहिं मरी वेंदा त उहे काॾे वेंदा? उहे बि त अलाह ॾे मोटंदा न। त पोइ अलाह ॾे जॾहिं मोटणो आहे त कहिड़ी हालत में मोटे माण्हू? नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अतात ऐं इतबा में, या उन्हनि जी मुखालफ़त में? इहो ई हिन जो मक़सदु आहे सॼो। यानी उहो मौत फी सबील लाइ हुजे या फी सबील लाइ न हुजे, मोटणु अलाह ॾे आहे। 158 नंबर आहे त फबिमा रहमत मिनल्लाह लिंत लहुम। हाणे हिते हिकिड़ी तमामु अहम मौदू आहे हिन टॉपिक, हिन आयत जो, जंहिंमें असां घणी गुमराही करे वेंदा आहियूं। कहिड़ी गुमराही करे वेंदा आहियूं? त असांखे थोरी नॉलेज अची वेंदी आहे न, त पोइ असां बहस मुबाहिसा शुरू कंदा आहियूं, ऐं एतिरे क़दुरु असां वधी वेंदा आहियूं, जो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सात अक़दस जे बारे में डिस्कशन शुरू थी वेंदी आहे। इन खां वॾो एहतियात करणु खपे। छो जो असां ॿ किताब पढ़ी आलिम थी कोन विया आहियूं, पर असां सम्झंदा ईअं आहियूं त असां घणो पढ़ी विया आहियूं। भई क़ुर पाक जी आयत ते गौर कजो, माना हर को पाण वञी कढे पोइ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बसबब जेकी बाजाए अलाह खां नरम दिल थिए तूं लिंत अलैहिम। तजवीद में ईंदो अथव त हरूफ लय्यिन,
उनखे चइबो आहे नरम, नरम हरूफ, उनजे उचार में थोरो थींदो आहे ईअं। बहरहाल, त इहो हरूफ खां पोइ इहो थींदा वाव ऐं या खां पहिरीं अखर ते जॾहिं फतह ईंदी आहे न, त उनखे जीअं ख़ौफ़, खौ, इहे जेका न हरूफ लहीन में ईंदा आहिनि। हाणे इहो ई लफ़्ज़ आहे साॻियो लिन तलम, सॉफ्टनेस। पोइ पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बसबब जेकी बाज आहे अलाह खां नरम दिल थिए तूं उन्हनि लाइ, कंहिंजे लाइ? पंहिंजे असाबनि सॻोरनि लाइ। ऐं जेकर हुजी हा तूं कावड़ कंदड़ सख़्तु दिलि, त ज़रूरु उहे टिड़ी पकड़ी वञनि हा, पखड़ी वञनि हा, टिड़ी पखड़ी वञनि हा तुंहिंजे आसपास खां। पोइ तूं माफ़ कर उन्हनि खे। ॾिसो अलाह पाक ज़िक्र कयो आहे त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानी कयूं त अलाह पाक ॾमर कयो, उन्हनि खे ग़मनि मथां ग़म ॾिनो। पोइ वरी छा कई, वरी हुनखे माफ़ी ॾेई छॾी। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां कंहिं हदीस में कोन ॾिसंदा त को नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन ग़लती थियण ते नबी करीम असाबनि सॻोरनि खां उन्हनि खे का नाराज़गी ॾेखारी वञे। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे त अल्लाह पाक नाराज़, तव्हां क़ुर पाक में जिते बि ॾिसंदव नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तबियत जे इज़हार जो अल्लाह पाक इज़हार कंदो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोन पाण कंदा। सूरह अहज़ाब हुनजी शाहिद आहे, काफ़ी आयतूं पढ़ंदासीं जॾहिं इनशाअल्लाह। त हिन में बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त ग़मगीन थिया आहिनि न, पर उन्हनि सां पोइ बि बाझ कई अथऊं। पर हाणे अलाह कीअं माफ़ करे? अलाह अहिड़े खे माफ़ कोन थो करे जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे तकलीफ़ थो रसाए, उन्हनि खे ग़मगीन थो करे, उन्हनि जे रज़ा खां हटे थो पियो, उन्हनि जे चवण खां हटे थो पियो। तमामु गहरी ॻाल्हि आहे, हिन में तव्हां थोरो नोट कजो। ए रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां त नरम दिलि आहियो, छो जो अलाह तव्हांखे दिलि ई नरम ॾिनी आहे। सुभान अलाह, बाझ कंदड़ आहियो, महिरबान आहियो। जेकॾहिं कावड़ कंदड़ हुजनि हा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त हिते वॾी सख़्तु सज़ा मिली सघे पई। छो जो न फ़क़ति इनकार थियो, इनकार हुकुम खां हटिया, पर शिकस्त थी वई न। उनमें माण्हू सफ़ा सलाह सज़ाऊं ॾींदा आहिनि। अलाह पाक चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त तूं मुआफ़ कर उन्हनि खे ऐं बख़्शिश कर उन्हनि लाइ। वशाविरहुम, ऐं मशवरो कर उन्हनि सां उन कम में या कंहिं बि कम में बि ॿिए। फ़इज़ा अज़मत फ़तवक्कल अलाह, पोइ जॾहिं पको इरादो करे मशवरे खां पोइ जेकॾहिं कंहिं ॻाल्हि ते बीहो था रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं बीहे, तूं अज़मत, जेको इरादो करे तूं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पोइ फ़तवक्कल अलाह, सॉरी थोरो गलो मुंहिंजो सही न आहे। तूं भरोसो कर अलाह ते, पोइ अलाह ते भरोसो करे उन ते अमल कयो। पर मुशावरे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसो वियो आहे, असां केरु थींदा आहियूं जेको मुशावरत न कयूं। ऐं मशावरत लाइ सभ खां पहिरीं पीउ माउ भाउ भेण घरवारी। असांजा घणा माण्हू सम्झंदा आहिनि घरवारी ना कीअं, हुनजी कहिड़ी ख़बर, घरवारी पार्टनर आहे, उनखे मुशावरत में शामिल कजे। पोइ तव्हां जेको फ़ैसिलो कयो पोइ गॾु हुजो। त यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह पाक चवे थो तव्हां इन्हनि खे माफ़ कयो, वॾी ॻाल्हि न आहे। अलाह पाक ईअं बि चई सघे थो मां माफ़ करे छॾियो मान, ख़तमु ॻाल्हि बसि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम जी जेका ॻाल्हि हुते थी आहे उहा पूरा ई न थी आहे। अलाह पाक खे ख़बर आहे, अलाह पाक चवे थो पियो हुननि खे त माफ़ करे थो पियो, नबी करे तव्हां माफ़ कयो त जीअं हुनजी बख़्शिश थिए, बख़्शिश घुरो। उन खां पोइ इन अलाह युहिब्बुल मुतवक्किलीन, तव्हां पोइ भरोसो कयो मशवरे खां पोइ जंहिं ॻाल्हि ते, पोइ तव्हां अलाह ते भरोसो कयो, छो त अलाह मोहबत रखंदो आहे भरोसे करण या रखण वारनि खे। ठीकु आहे, किन तर्जुमनि में आवाज़ दोस्त रखंदो आहे। युहिब जो मतिलबु दोस्त, अलाह अलाह मां मुनासिब नथो सम्झां। अॻिते आयत हले थी पई 160, इन यसरुकुम लाहु फला गालिब लकुम। हाणे ये मोमिननि जी ॻाल्हि थी हले। या लज़ीना आमनू चयो वियो न, हाणे वरी ॻाल्हि इहा आहे त हुते उहो डायरेक्ट मुखातिब हो, हिते स्टेटमेंट आहे।
जेकॾहिं मदद करे तव्हांजी अलाह, त न आहे कोई ग़ालिब थियणो तव्हां ते। तव्हां ते, तव्हां कुम आयो आहे, ॾिसो, कुम माना तव्हां सभु। जंहिं खे असां मुखातिब थी आहे कुम चइबो आहे। जेकॾहिं मदद करे तव्हांजी अलाह, त कोई ग़ालिब न ईंदो तव्हां ते। ऐं जेकॾहिं ब इन, हिते इन आयो आहे, हिते बि इन आयो आहे, उहो छॾे ॾे अव्हांखे, लकुम, छॾे ॾे तव्हांखे, पोइ छा थींदो? फमन दल्लज़ी यंसुरुकुम मिन बादी, पोइ उन खां पोइ केरु मदद कंदो तव्हांजी? अलाह मदद छॾे ॾे त। अलाह फल्यतवक्कलिल मुमिनून, ऐं अलाह ते ई अलबत्ता भरोसो करणु खपे मोमिन खे। अलाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे डायरेक्ट हुकुम आहे, पोइ तव्हां जॾहिं फ़ैसिलो करे मशवरो करे वियो, जेको फ़ैसिलो कयो अलाह ते भरोसो रखो। ऐं अलाह मोमिन खे चए थो त मोमिननि जे लाइ बहितर आहे त तव्हां अलाह ते ई भरोसो रखो। इनशा ताला असांखे कोशिशि करे, हिन में ॿी हिकिड़ी ॻाल्हि इनशा ताला मां शेयर कंदुसि, ॿिए ग्रुप में मां कंदुसि इनशा, त मशवरो कजे, जंहिंसां बि करणु हुजे, उस्तादु हुजे, भेण भाउ सोट पुटु हुजे, भाउ हुजे, दोस्त हुजे, उन खां पोइ जेकॾहिं तव्हां फ़ैसिलो करे तव्हां तवकल कयो अलाह ते, पर जेकॾहिं कॾहिं कॾहिं इहो हूंदो आहे त फ़ैसिलो थी न सघंदो आहे, पोइ अलाह सां मशवरो कजे। हुन लाइ थींदी आहे इस्तिखारा। उहा दुआ पढ़बी, ज़हन में उहो पंहिंजो मक़सदु रखिबो, ॻाल्हि ख़तमु। हिकु दफ़ो पढ़ो, 10 दफ़ा पढ़ो, के चवंदा आहिनि सुम्ही पइजे, ख़्वाब में ईंदो, उहो पंहिंजी जाइ ते आहे, ज़रूरी न आहे। इस्तिखारा पढ़ी अलाह ते छॾे ॾियो, ख़ुदा न कंदो, ख़ुदा कंदो त जेको बहितर तरीक़ो हूंदो पंहिंजे ज़हन में अची वेंदो, इनशा अलाह उहा ई ॻाल्हि कंदो। ऐं जंहिंमें ख़राबी हूंदी न, उन खां अलाह साईं रोके छॾींदो, कंहिं बि सबब सां, इनशा ताला। ठीकु। मज़े जी ॻाल्हि बि तव्हांखे ॾिसण त हिते लिखियलु पियो आहे, यंसुरकुम अल्लाह, जेकॾहिं मदद करे तव्हांजी अलाह, हिते बि अलाह आयो आहे, पर किथे तव्हां तर्जुमे में ॾिसंदव त हिते अलाह हूंदो, सिंधी में असां अलाह लिखी न सघंदासीं, चवंदासीं अलाह, अलाह चयो, अलाह कयो। अहिड़े नमूने सां ॾिसो त कीअं सिंधी में तर्जुमो थिए थो पियो, त हुनजा लफ़्ज़ पंहिंजा इस्तेमालु थियनि था पिया, हरकतूं माना। ऐं अलाह पाक फरमाए थो 161 में हिते त मां कान नबी गुल, ऐं ही थोरो जंग बदर जे पस मंज़र में बि आहे, ऐं जंग उहद में बि। त हिकिड़ो चवंदा आहिनि माल गनीमत, जेके चइबो आहे स्पॉइल, अलाह पाक फरमाए थो पियो, ऐं न आहे कंहिं नबी लाइ त हू ख़यानत करे गनीमत जे माल में, या अदरवाइज़ बि कंहिं अमानत में, कंहिं नबी लाइ मुमकिन ई न आहे इहा ॻाल्हि। ऐं जेको ख़यानत कंदो, उहो आणींदो उनखे जेका हुननि ख़यानत कई हूंदी, कॾहिं क़यामत जे ॾींहुं। नबी लाइ त इहो मुमकिन कोन्हे, पर ॿिए कंहिं बि जेकॾहिं ख़यानत कई, हाणे त ईअं न लिखियलु आहे त ए मोमिनो, ए काफ़िरो, ए इंसानो, जेको बि ख़यानत कंदो आणींदो आख़िरत में। हाणे इन करे असांखे एहतियात करणु खपे त अमानत में ख़यानत न कयूं, न लफ़्ज़नि जी न अमल जी। कंहिंखे मशवरो ॾियण में बि अमानत आहे, उहा उन में बि ख़यानत न करणु खपे। जेकॾहिं को मूंखां मशवरो घुरे थो पियो त मां हिन क्लास में पढ़ां, हीअ शइ कयां या न, ऐं जेकॾहिं मां सम्झां थो त हुन जी भलाई न आहे, पर छो जो माण्हू मूंखे पसंदि कोन्हे, कोन मां को घुरां, भले वञी खॾे पए वञी, हिन खां हिन सां मामिलो भले करे, मूंखे ख़बर आहे त हिन बिज़नेस में वेंदो त नुक़सानु पवंदुसि, पवंदुसि पवंदुसि, मां चयो भले कर। न, इहा अमानत आहे, उन में ख़यानत थी वेंदी जेकॾहिं हुनजो नुक़सानु थियो त। सची सलाह ॾिजे, सुठी सलाह ॾिजे, जेको भलाई हुजे। मूंखे जेकॾहिं ख़बर न आहे, या असां में कंहिंखे ख़बर न आहे, त हुनखे सिर्फ़ु चई छॾंदा, मूंखे ख़बर न आहे हिन ॻाल्हि जी, आई एम सॉरी, मां नथो ॿुधाए सघां, मुंहिंजो तजुर्बो न आहे। अमानत में ख़यानत कंदासीं त हुते हिसाब थी, त पोइ पूरो ॾींदो वेंदो बदिलो सभिनी जीअ खे, माना कुल नफ़्सिन, नफ़्सिन वाङणाई में लिखियलु आहे, छो कुल नफ़्सिन, नफ़्सिन माना इहो मुअनस आहे। मां कसबत, तॾहिं त लिखियो आहे तसबत, हीअ तारीफ़ चइबो आहे, न त लिखियलु हुजे हिते मुज़कर हुजे हा न, हे नफ़्स जेकॾहिं, त कुल नफ़्स मां कसब, बसि इहो हुजे हा। हिकु कसबत अची वियो तानीस आहे, तॾहिं हीअ वाङणाई में लिखियलु आहे, सभु कंहिं जीअ खे जेकी हुन कमायो, ऐं न उहे ज़ुल्म कया वेंदा, माना कंहिं ते ज़ुल्म कोन थींदो, जेको जंहिं कयो उनखे उनजो ई बदिलो मिलंदो, बसि। यानी ॿी ॻाल्हि इहा आहे त
तव्हां ॾिसो त हिते जेको आहे न, ही ला आयो आहे, ला युज़लमून, इहा कहिड़ी ला आहे? इहा ला नाफ़ी आहे, स्ट्रेट ला। न मिलंदो, न थींदो, न वेंदो, न ॻाल्हाईंदो, न कंदो, कंहिंखे हुकुम न आहे। नाहिया न आहे इहा ला। छो त हिन में न कर जो को हुकुम न आहे, हिन सां न ॻाल्हाए, इहा ला नाही आहे। नथो ॻाल्हाए हिन सां, इहा ला नाफ़ी आहे। ठीकु थियो। ही जेको आहे, हीअ मूं गाॾी वरिती, हीअ गाॾी मूं न वरिती, ही घरु मुंहिंजो आहे नाहे, माना इहा ला नाफ़ी आहे। ही न कर, ही न चओ, हेॾे न वञ, जेको हुकुम अचे न, उहो ला नाही आहे। ठीकु थियो। न कर जंहिंमें अचे। अच्छा, 162 आयत नंबर आहे, अफ़मन इत्तबअ रिदवान अल्लाह, हिते ईंदो फ़र्क़ु। ॿिनि में ॿ हिकु जहिड़ियूं ॻाल्हियूं न आहिनि। कहिड़ियूं? छा पोइ जेको पुठियां लॻो ताबेदारी कई अल्लाह जे रज़ामंदीअ जी। हाणे हिन में तव्हां ॾिसंदो त मां जेको लिखियो न, अतात, अतात लफ़्ज़ न आहे, इहो इत्तिबाउ आहे। अल्लाह पाक जी जे रज़ा जी ताबेदारी, पुठियां लॻणु, अल्लाह जे पुठियां लॻणु न आहे। रिज़वान अल्लाह आहे, जंहिंमें अल्लाह राज़ी आहे, उन जे पुठियां लॻणु। अल्लाह कंहिंमें राज़ी आहे? अल्लाह राज़ी आहे जेको हुकुम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾिनो, उन जो इत्तिबा कयो, अलाह उन में राज़ी आहे। ॻाल्हि ई ख़तमु। असांखे कीअं ख़बर पवंदी त अलाह कंहिं में राज़ी आहे? असांखे उन मां ख़बर पवंदी त असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा ॿुधायो आहे त अलाह छा में राज़ी आहे, उहो ई करणु। ऐं सभ खां पहिरीं ऐं टॉप मोस्ट ॻाल्हि जंहिंमें अलाह राज़ी आहे, अलाह राज़ी इन में आहे त जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवे, उनजी अताअत कयो, ऐं पोइ उनजो इत्तिबा कयो। जंहिंजो हुकुम करे उनजी फर्माबरदारी कयो, जंहिंजो हुकुम न आहे पर सुनत ते हलो। हिकिड़ो तव्हां ॿुधो हूंदो अलाए कोन इहो, ॿ असाब सगोरा कुझु वञनि पिया कंहिं रस्ते तां, त हुन में हिकिड़ो असाब सगोर, मूंखे नालो यादि कोन थो अचे, उन लंघंदे लंघंदे न उतां पहाड़ी ते वञनि पिया कंहिं ते नंढड़ी टकरी, त हथु हीअं कयो, माना हथु तव्हां ॾिसंदा हूंदो मूंखे हीअं हथु कनि हीअं जीअं न जीअं वण जी तारीख़ हटाइजे या छा ईअं का शइ परे कजे। त कंहिं ॿिए असाब सगोर हुन खां पुछियो, तव्हां ही हवा में हथु कयो, इहो इहो छा हुयो? चई मां हिकु दफ़ो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुउसि, हितां पाण सां लंघियासीं, त हिते वणु लॻल हुयो, हुनजी टारी हेठि हुई, ऐं आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे हेठो जॾहिं लंघनि पिया, हुनखे टारी मथे पिए कनि। मूं चयो त मां बि उहा ई छो न कयां जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो। हुकुम त कोन हो इहो। इहे हूंदा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे फॉलो करण जी ॻाल्हियूं, इत्तिबा करण जी ॻाल्हियूं। ऐं हिकिड़ो ॿियो चवनि था पिया त हिकिड़ो बदवी आयो हुयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में, वापसि वरियो त सदाईं जेको आहे न बटण हे मथियो खुलियल रखंदो हुयो कमीस जो। कंहिं पुछियोसि त इहो बंदि कर भई, छो थो ईअं घुमाईंदो? चई त मां वियुसि, मां ॾिठो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं उन वक़्तु त साईं जन जो बटण खुलियल हो, मां बंदि कंदुसि इहो। मुंहिंजे लाइ इहो बटण ईअं ई रहंदो जीअं साईं जन रखियो। इहा ॻाल्हि आहे। इहो आहे इत्तिबा, इहो हुकुम कोन हो कंहिं ते बि, इहो इत्तिबा आहे। ऐं सूरा आल इमरान जूं 2 आयतूं, 31 32, इन्हनि खे तव्हां पढ़ो, इन्हनि खे ॾिसो। इन्हनि में तव्हांखे खोड़ सुवालनि जा जवाब नज़र ईंदा इनशा अलाह ताला अॼुकल्ह जे माहौल में। त अलाह पाक फरमाए थो पियो त छा पोइ जेको पुठियां लॻो ताबेदारी कई अलाह जे रज़ामंदीअ जी, सो उन जहिड़ो आहे जेको फिरी आयो अलाह जे कावड़ खां, या अलाह जे हेठि कावड़ में अची वियो। जेको अलाह जे कावड़ हेठि थींदो उनजी जाइ छा आहे? दोज़ख आहे। ऐं बुछड़ी आहे उहा मोटण जी जाइ। बेस माना बुछड़ी, मावा माना जाइ, रहण जी जाइ। इहो नितल आहे लफ़्ज़ आवा मां, इनखे असां पोइ ॾिसंदासीं इनशा नेक्स्ट क्लास में। बहरहाल मावा माना जाइ आहे, पनाह गाह जीअं चइजे, उहा हुनजी कहिड़ी आहे? दोज़ख आहे। ऐं दोज़ख छा आहे? बुछड़ी आहे या मोटण जी जाइ। हीअ जेका आहे न दुनिया, हीअ मुस्तक़र आहे, रहण जी जाइ आहे। कंहिंखे चयो वियो हो, हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं सूर बकर में पढ़ियोसीं त अलाह पाक छा फरमायो? कुल न बि तव्हां हेठि लही वञो, जेको आहे तव्हांजे लाइ हीअ दुनिया आहे मुस्तक़र मताउन हयात दुनिया, मुस्तक़र मताउल हयात दुनिया, उहा मुस्तक़र, हीअ आहे रहण जी जाइ, माना उहा जेका टेम्पररी। पर जेका
जेको अलाह जी रज़ा जे पुठियां न लॻो, जेको अलाह जी जिते कावड़ थी, उन जी जाइ कहिड़ी आहे? पनाह उहा दोज़ख आहे, ऐं उहा जाइ कहिड़ी आहे? बेस आहे, बेस माना पुछड़ी। हुम दराजातुन इंदल आहे। हाणे हिन में बि ॾिसो हिते के हुम दराजातुन माना उहे वॾनि दर्जनि वारा आहिनि। हिन तर्जुमे पर काफ़ी जाइनि ते तर्जुमा वॾनि लिखियलु कोन्हे, घणनि जाइनि ते लिखियलु आहे डिफरेंट, मुख़्तलिफ़ दर्जनि वारा आहिनि। छो जो इतबाउ हिकु जहिड़ो हर को न करे सघंदो, हर कंहिंजी कैपेसिटी डिफरेंट आहे। इन करे जेतिरो जेतिरो वधीक कंदो न, दर्जो वधीक थींदो, इन करे बहितरु थींदो मुख़्तलिफ़। आई एम सॉरी, उहे मुख़्तलिफ़ दर्जनि वारा आहिनि कहिड़े? जिन अलाह जे रज़ामंदी जो इतबा कयो। मुख़्तलिफ़ दर्जनि वारा आहिनि अलाह वटि, ऐं अलाह ॾिसंदड़ आहे जेके उहे अमल कंदा आहिनि। वल्लाहु बसीरुम बिमा यअमलून, जेके अमल केरु कंदा आहिनि? उहे कंदा आहिनि। यअमलून, या माना उहे, उहो छो न, हिकु छो न, छो जो हिते वाव आयो आहे न, या अमलून। ठीकु थियो? दरजतुन, अगेन इहो मोनस आहे, छो जो मरबूत आयो आहे न, माना हिकु दर्जो, अंग्रेज़ी में चइजे लेवल, अ लेवल, दरजतुन अ लेवल। ऐं हिन जो इहो मुफ़रदतुन चए, अगेन चइबो आहे मुफ़रदतुन। ठीकु, मादी आहे न, उहो मुफ़रदुन चइबो आहे या मुफ़रदतुन। ऐं जमा छा थींदो? दरजातुन माना दर्जा। ठीकु थियो? तव्हां ॾिसंदव त तुन जॾहिं हूंदो आहे न मुफ़रद में, उनखे जमा करण लाइ छा कंदा आहियूं असां? आतुन ॾींदा आहियूं। उहो तुन ख़तमु थी वियो न, हिते छा थियो? दरजातुन। ॾिसो था ही दरजतुन, हिते छा दर जातुन, आतुन ॾींदासीं न त इहो थी वेंदो प्लूरल। हाणे 164 नंबर आयत कयूं था, पढ़े ते ख़तमु था कयूं पिया। त अलाह जो अहसान आहे मोमिननि ते, कहिड़ो? इहो ॾिसंदासीं। ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ज़िमेदारी कहिड़ी आहे? अलाह जे तरफ़ां। हिन आयत में ईंदो ॿई अहम शयूं। हीअ ज़िमेदारी तव्हां घणे क़दुरु ॿुधंदा हूंदव हिन में ख़ुतबनि में। कीअं? अलाह पिया फरमाए थो लक़द मन अल्लाह अलल मोमिनीन, अलबत्ता तहक़ीक़, ॿ लफ़्ज़ आया न हिते, लक़द एहसान कयो आहे अलाह मोमिननि ते। कॾहिं एहसान कयो अथई? इज़ माना जॾहिं, इज़ मादी लाइ ईंदो। छो? बअस, हुन मोकिलियो, ॾिसो न, जॾहिं मोकिलियो, पास्ट जी ॻाल्हि थी वई। फीहिम, उन्हनि में, रसूलन पैगम्बर, मिन अनफुसिहिम, उन्हनि मां। इहो अलाह पाक एहसान कयो मोमिननि ते। ल हर्फ़ ताक़ीद थींदो आहे, हिनखे जवाब कसम पे चइबो आहे। त कसम कहिड़ी ॻाल्हि आहे? इहो मुंहिंजे उस्ताद खां मां पुछियो, हुन जवाबु ॾिनो आहे त इन में कसम जेको आहे अज़ीम कयो वेंदो आहे, जेको मुफ़सरनि चयो आहे, उहो ईंदो आहे। मां हिन में एड कोन करे सघियो आहियां, पर तव्हांखे मां ॿुधायां थो हिते त लफ़्ज़ आहे उनजो, इनखे चइबो आहे मुक़दर लफ़्ज़ आहे उहो थींदो बेइज़त व जलाल, व बि जलाल, व बेइज़त व बि जलाल, माना इहो कसम आहे, अलाह पाक खे पंहिंजो कसम थो खणे। अलबत्ता तहक़ीक़ अहसान कयो अलाह मोमिननि ते, माना इहो जवाब कसम आहे। त जॾहिं हुन मोकिलियो उन्हनि में पैगम्बर, उन्हनि मज़ा असां चवंदा आहियूं न बासत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या चवंदा आहियूं इहो बाइस, जेको आहे बाइस थियो कंहिं शइ जो, या मबूस कयो वियो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जिन खे इन में अंग्रेज़ी में लफ़्ज़ थींदो रेज़्ड। असां चवंदा आहियूं मोकिलियो, हाणे मोकिलियो सही लफ़्ज़ आहे या न आहे, पर बहरहाल लाम खे चइबो हर्फ़ ताक़ीद, ऐं कद माना हर्फ़ तहक़ीक़, इहे ॿई ईंदा आहिनि ज़ोर ॾियण लाइ कंहिं बि ॻाल्हि ते। इहो न माना कसम खईं, अलाह पाक फरमाए थो। हाणे मन मां कीअं सम्झोसीं त इहो मन माना छा आहे? अहसान आहे। उहो हिन आयत में असांखे ईज़ीली ख़बर पवंदी। कहिड़ी? 164 आयत नंबर सूरह अल बक़रा जी। अलाह पाक फरमाए थो, हिन ते गौर करण जी ॻाल्हि आहे, तमामु अहम लफ़्ज़ आहिनि। उहे जिन ईमान आंदो, वरी मोमिननि खे ॻाल्हि चइजी पई, न तव्हां विञायो, ला तो बि तिलू, तो माना तव्हां, छो जो वाव हिन में आहे, ला तो बि तिलू, पंहिंजनि ख़ैरातुनि खे, सदकात कुम, तव्हांजी ख़ैरातुनि खे, बिल मन, माना एहसान जताइण सां, बिल मन, ओ मन यू मन या मुन। ठीकु आहे? इहो छा थींदो? एहसान जताइण, मन या मुन, मन माना एहसान जतायो, या मुन माना एहसान जताए, एहसान जताए या एहसान जताईंदो। ठीकु, पर ॻाल्हि इहा आहे त इहो मन ने जेको मन न जेको आहे, मन न, ठीकु, इहो आहे एहसान। हाणे अलाह पाक कहिड़ियूं ॿुधायूं आहिनि? जेको आहे टे ॻाल्हियूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे लाइ, त उहो तव्हांखे मोकिलियो, एहसान करे मोकिलियो,
उनजो कमु छा आहे? ॿुधाए थो अलाह पाक, यतलू अलैहिम आयाती ही, हू पढ़े थो। छो जो हिते सो यतलू माना तलाव यतलू, तलावा यतलू थींदो, हू पढ़े थो या तिलावत करे थो उन्हनि ते, अलैहिम आयाती ही, आयतूं हुन जूं। हू पढ़े थो या तिलावत करे थो उन्हनि ते आयतूं हुन जूं, ऐं वयुज़क्कीहिम, ऐं हू पाक करे थो उन्हनि खे, ऐं हू वयु अल्लिमुहुम, सेखारे थो उन्हनि खे किताब ऐं दान। हीअ टे ॻाल्हियूं, यतलू अलैहिम आयाती वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकम, इहे टे यादि रखणु खपनि। ठीकु आहे। आयत अञा हले थी पई, हाणे हिते ख़तमु थींदी, ॾिसो हिन खां पोइ डाट्स कोन्हनि के। व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलाल मुबीन, ऐं बेशक हुया हिन खां अॻु गुमराही में, पधरी गुमराही। दलालत चइबो आहे न गुमराही, दलालिन माना गुमराही। ऐं वाह, असां ॾिसो जीअं सिखंदा हलंदासीं न, अॻिते अॻिते हिनखे चइबो आहे वर्फ़, हर्फ़े हाल। असां हर्फ़े अतुफ़ चवंदा आहियूं न, जेको मिलाइण वारो हर्फ़ अतुफ़, पर हिते थींदो आहे हर्फ़े हाल। माना जॾहिं त पोज़ीशन हुनजी कंडीशन इहा हुई जो हिन खां अॻु गुमराही में पधरा हुया, अलाह पाक अहसान कयो उन्हनि ते, उन्हनि खे उन्हनि ॾे मोकिलियईं रसूल पंहिंजो पैगम्बर, उन्हनि मंझाई, उहो छा थो करे? उहो ही थो करे जेको आहे टे ॻाल्हियूं, यतलू अलैहिम आयाती वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकम। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। त सेशन पूरो था कयूं, इंशाअल्लाह ताला ही नेक्स्ट सेशन में कंदासीं। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।